बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम तर सिंध के मुलाज़मन के ख़ुशख़बरी ॾियण जे लाइ तव्हांजी लीडरशिप तव्हांजे साम्हूं अची वई आहे। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस सी जे लीडरशिप ऐं गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट के दरमियान टास्क अॼु फाइनल थी वयूं, जंहिंमें ग्रुप इंश्योरेंस ऐं बैनुअल फंड इहो त ऑलरेडी डिसाइड हो, पर अॼु फाइनल थी वियो त बलोचिस्तान पेटर्न ते जेको सिंध गवर्नमेंट जो मुलाज़िम जी डेथ या रिटायरमेंट इन सूरत में उनखे पंहिंजो क्लेम उन वक़्तु मिलंदो टोटल। ऐं बाक़ी जे असांजी DRA जो तालुक़ु आहे, DRA फेडरल गवर्नमेंट जे पैटर्न ते सिंध गवर्नमेंट राज़ी थी वई, डिसाइड थी वियो, उनजो ड्राफ्ट रेडी थी वियो आहे ऐं कांग्रेस कमिंग कैबिनेट में वेंदो। फेडरल गवर्नमेंट जे मॉडल ते सिंध गवर्नमेंट जे मुलाज़िमनि खे DRA जेको तमामु वॾो हिकिड़ो वॾी असां फाइट कई, जिदोजहद कई, उन में असां कामयाब थी वियासीं। मुबारको कैबिनेट में इहो असांजो वेंदो ऐं तव्हांखे मां खोड़ मुबारकूं थो ॾियां। इंशाअल्लाह ताला इहे मामला हल करे बाक़ी रिमेनिंग मामलनि खे खणंदासीं। कैबिनेट में असांजी इहे मामला कैबिनेट में हलिया विया आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू।